था वरन भाई मनी जी बाय में की जिंदगी मूंखे ही अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं दुलाम ड्रामे जी। हाँ दोस्तों, अॼु तव्हां सां ख़ुशख़बरी शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां हीअ अपडेट मिस न थी सघे। दोस्तों ख़ैर सां दुलाम ड्रामे जी ॿिएं स्पेल जी शूटिंग लगातार वॾी तेज़ी सां हली रही आहे। हिकु हिकु पॉइंट नोट थी रहियो आहे, हिकु हिकु सीन शूट थी रहियो आहे। तव्हां तस्वीरूं बि ॾिसी सघो था, लेकिन तव्हांखे असां तस्वीरुनि खां बग़ैर बि सम्झाए सघूं था। तमामु जल्द ॿियों स्पेल बि मुकमिल थी वेंदो। 18वीं तारीख़ खां इन जो शूटिंग स्टार्ट आहे दोस्तों, ख़मीस वारे ॾींहं खां। हिन टाइम ते काफ़ी सीन शूट थी चुका आहिनि, जिते पुलिस ॾेखारी वई आहे फज़ल मलिक खजू खे गिरफ़्तार करे थी। कुझु ॿिया सीन शूट थिया आहिनि ऐं सुठा सीन शूट थिया आहिनि ऐं ज़बरदस्त शूट हली रही आहे इन दुलाब जी। तमामु जल्द ॿिया जेका सीन शूट थींदा वेंदा उन्हनि जी बि पल पल जी अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं। तमामु जल्द तव्हांजे साम्हूं हिकु हिकु शइ अचण वारी आहे ऐं हाणे तमामु जल्द दोस्तों जो पुरमो बि तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे दुलाब जो। उन खां पोइ एपिसोड बि हलंदी। माशाल्लाह बहितरीनु ड्रामो, सुठो ड्रामो, सुठे ड्रामे जी जेतिरी तारीफ़ कढे घटि आहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, हिन में मीर बि आहे। कल्ह दोस्त हिकिड़े सुवाल कयो, छा मीर आहे? जी हाँ दोस्तों, हिन में मीर आहे, बिल्कुलु आहे। तव्हांखे पक ॾियूं दुलाब ड्रामे में मीर बिल्कुलु आहे। दोस्तों वीडियो पोइ पुॼाणी त लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।